सिपारे ॿिए सूरह बक़रा जे 24 रुकू जो तर्जुमो ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां खां नए चंड बाबति पुछनि था। तव्हां फरमायो त ही माण्हुनि ऐं हज लाइ वक़्त जूं निशानियूं आहिनि ऐं का नेकी न आहे जो घरनि में भित भञी अचो। ऐं हा, नेकी त परहेज़गारी आहे ऐं घरनि में दरवाज़नि खां अचो ऐं अल्लाह खां ॾिजंदा रहो, मन अव्हां छुटकारो हासिलु करियो ऐं उन्हनि सां अल्लाह जी वाट में विढ़ो जेकी अव्हां सां विढ़नि था ऐं हद खां न लंघो। बेशक अल्लाह हद खां लंघंदड़नि खे पसंदि नथो करे। काफ़िरनि खे जिते लहो ते मारियो ऐं उन्हनि खे कढी छॾियो जितां उन्हनि अव्हां खे कढियो हो ऐं उन्हनि जो फ़साद क़त्ल खां बि सख़्तु आहे। ऐं ताज़ीम वारी मस्जिद वटि उन्हनि सां न विढ़ो जेसीं उहे अव्हां सां उते न विढ़नि। पोइ जेकॾहिं अव्हां सां विढ़नि त अव्हां बि खेनि क़त्ल करियो। काफ़िरनि जी इहा ई सज़ा आहे। पोइ जेकॾहिं उहे बाज़ अचनि त बेशक अल्लाह बख़्शणहार ऐं ॿाझारो आहे। ऐं उन्हनि सां विढ़ो एसि ताईं जो को बि फितनो न रहे ऐं हिकु अल्लाह जी पूॼा थिए। ऐं जेकॾहिं उहे बाज़ अचनि त ज़ालिमनि खां सवाइ ॿियनि ते ज़्यादती करणी न आहे। ताज़ीम वारे महीने जे बदिले ताज़ीम वारो महीनो ऐं अदब जे बदिले अदब आहे। पोइ जेको अव्हां ते ज़्यादती करे उन ते ओतिरी ज़्यादती करियो जेतिरी उन कई ऐं अल्लाह खां ॾिजंदा रहो ऐं ॼाणो त अल्लाह डपु वारनि सां गॾु आहे। ऐं अल्लाह जी वाट में ख़र्च करियो ऐं पंहिंजे हथां हलाकत में न पओ ऐं चङाई वारा थी वञो। बेशक चङाई वारा अल्लाह जा महबूब आहिनि। ऐं हज ऐं उमिरो अल्लाह जे लाइ पूरो करियो। पोइ जेकॾहिं अव्हां रोकिया वञो त क़ुर्बानी मोकिलियो जेका मिली सघे ऐं पंहिंजा मथा न कुड़ायो जेसि ताईं क़ुर्बानी पंहिंजी जाइ ते न पहुची वञे। पोइ जेको अव्हां मां बीमार हुजे या उन जे मथे में का तकलीफ़ हुजे त बदिले में रोज़ा या ख़ैरात या क़ुर्बानी करे। पोइ जॾहिं अव्हां इत्मिनान सां थियो त जेको हज सां उमिरो मिलाइण जो फ़ाइदो वठे उन ते क़ुर्बानी आहे जहिड़ी क़ुर्बानी मिली सघे। पोइ जंहिंखे ताक़त न हुजे त उहो हज जे ॾींहंनि में 3 रोज़ा रखे ऐं 7 रोज़ा जॾहिं घर ॾांहुं मोटी वञो। इहे पूरा 10 थिया। इहो हुकुम इन्हीअ लाइ आहे जेको उन्हीअ जे लाइ आहे जेको मके जो रहाकू न हुजे। ऐं अल्लाह खां ॾिजंदा रहो ऐं ॼाणो त अल्लाह जो अज़ाब सख़्तु आहे।